शेरखान तू हुन सां वाइदो त करे आयो पर यार एतिरा पैसा ईंदा किथां जो असां पंहिंजो घर ख़रीद कंदा जॾहिं त असांजे खीसे में हिकु रुपयो बि न आहे। तुझी दादिली खां सवाइ सरंदी कान। जेकॾहिं मां इनकार करे अचां त पोइ तोखे केरु संभाले हा? इहो त सही आहे पर हिकु महीने अंदरि घर जा पैसा किथां ईंदा? ये मुंह ते छॾ, मां वेठो आ न। अदा शेर खान रस्तो ब्लॉक करण जो इरादो अथई छा? जे फुर न कंदासीं न त बाबला एतिरा पैसा किथों ईंदा? न शेरखान न, मां रस्ते ते भी गरीबन खे फुरे पंहिंजो घर आबाद नथो करे सघां। ओ जबल जबल मुंहिंजा यार, गरीब खे कोन था फुरियूं गरीबन खे। यार हिकु ई हराम खोर था हली ताड़ियो जंहिं गरीबन जा हक़ गज़ब करे पंहिंजूं अलमारियूं भरियूं हूंदियूं हली था उनखे फुरियूं। ॿियो छा कंदासीं? इहो बि ग़लति आहे शेरखान, असां फोरूं न आहियूं जो वतो फुरूं कंदा। हालतुनि असांखे अहिड़े मोड़ ते बीहारियो आहे जबल, ॿी का वाट ई कान्हे। जबल जेकॾहिं तूं दादलीअ खे हासिल करण थो चाहीं न त पोइ बाबला इहा ई वाट आहे, न त पोइ तूं उन्हनि सां गॾु वञी रही पओ जेकॾहिं तूं मुनासिब समझी थो त। मूंखे पक ई सूबेदार साहब त तूं वली दाद जे वार खे बि तोड़ ॾेई सघंदे, खाली ठका करे मोटी ने। बावल खान वली दाद असांजे पूरे घेराव में हो, अचानक मौला दाद अची वियो। सोचण जी त इहा ॻाल्हि आहे त मौला दाद खे कीअं ख़बर पई त असां वली दाद ते हमलो करण वारा आहियूं। इत्तेफाक थी सके तो? न जानू, इहो इत्तेफाक न आहे, तव्हां मुंहिंजा ज़रूर को गदार आहे। सूबेदार तूं असां में इख्तिलाफ़ विझण थो चाहीं? तव्हां में इख्तिलाफ़ पैदा करण में मूंखे छा मिलंदो? रईस बावल खान, तव्हां जे हमरान में को गदार आहे, उनखे ॻोल्हे छॾ, वरना तव्हां खे ई नुक़सान पहुचंदो। हबीबा, इन गद्दार सूबेदार खे गद्दारीअ जी सज़ा ॾियणी पवंदी। जेकॾहिं अता खां इजाज़त होती न हबीबा त हू असांखे कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदो। को न को बहानो करे असांखे होॾां वञणो पवंदो ऐं इन सूबेदार खे मौत जो मज़ो चखाइणो पवंदो। मां तव्हां सां ॿधल आहियां मौला दादा, बाक़ी मां साथ साईं खे तव्हां राज़ी कंदा। तव्हां जेसि ताईं इनखे मौत जी निंड न सुम्हारींदुसि त हिन दिलि खे सुकून ई न मिलंदो। हबीबा, दोस्तीअ जो हथ वधाए पुठीअ पोयां वार करे थो। असां छा न कयो हिन लाइ, ऐं उन असां सां ई गद्दारी कई, ऐं इन गद्दारीअ जो अंजाम छा थींदो उन निभागे इहो बि न सोचियो। हितां निकिरण जो को तरीक़ो ॻोल्ह त हितां कीअं निकिरजे। इहो मुंहिंजो कमु आहे हबीबा, अदा खे मां पाणे राज़ी करे वठंदुसि। तूं तयारी करे वठ हबीबा, पर हा इहो यादि रखजां, अदा खे ख़बर न पए त असां होॾां कंहिं मक़सद लाइ पिया वञूं। तूं बेफ़िक्र थी, इहा ख़बर मासा साईं खे कॾहिं न पवंदी। जबल, शादी खां पोइ जेकॾहिं तूं हिन घर में रही पए त हिन में ऐब ई कहिड़ो आहे? दादिली, मुंहिंजी दिलि मुतमिन नथी थिए त शादीअ खां पोइ मां हिन ई घर में रहां। जॾहिं तो पंहिंजो घर वरितो न
त पोइ वॾा हलिया हलंदासीं। दादली तोखे महीनो ॿ इंतज़ारु करिणो पवंदो। मां त तुंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी इंतज़ारु करे सघां थी, पर बाबा खे केरु सम्झाए? उहो तुंहिंजे लाइ इंतज़ारु कोन कंदो। जेकॾहिं मुंहिंजो रिश्तो न अचे हा त ज़ाहिर हो तोखे इंतज़ारु करिणो पवे। ईअं न आहे जबल त हिन वक़्त ताईं तुंहिंजो ई रिश्तो हिन दर ते आयो हुजे। अलाए केतिरा रिश्ता अची चुका आहिनि, पर मूंखे पसंदि को बि न हुयो। बाबा जो त पूरो ई ज़ोर आहे त मुंहिंजी शादी अॼु ई थिए, सुभाणे ॿियो ॾींहुं। हाणे जॾहिं मूं रिश्तो पसंदि करे छॾियो आहे त चइबो त तोखे मां पसंदि आहियां। इन में को शक? दादली हिन दिल में बि तो लाइ मोहब्बत जा मच ॿरनि पिया। तूं इहो न सोच त शादीअ जी जल्दी सिर्फ़ु तोखे आहे। रातिनि जूं निंडियूं त मुंहिंजूं बि हराम आहिनि। जेकॾहिं तव्हां जूं ॻाल्हियूं ख़तम थी वयूं हुजनि त मां अचां? चाची, असां जूं ॻाल्हियूं त ख़तम थियण वारियूं आहिनि ई कोन, पर तोखे हिते अचण खां कंहिं रोकियो आहे? रोकियो त न आहे, पर ॿिनि प्यार कंदड़नि जे विच में मां दीवार बणजण नथी चाहियां। भाॼई चाचा वरियाम खे चओ त असांखे कुझु मोहलत ॾे। बेवकूफ़ नथी मौला दादा, बेवकूफ़ नथी। दुश्मननि जे तरफ़ मां तोखे अकेलो कोन छॾींदुसि। दम अकेलो किथे तो वञा पियो? मां साथ हबीब जे मूंसां गॾु। आखिर वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेकॾहिं घर ऐं फसल जो चक्कर ॾेईंदुसि न त का क़यामत कोन ईंदी। फसल सुकी चुका आहिनि, तुंहिंजे वञण सां सावा कोन थींदा। थी सघे थो त मां फसलुनि जी संभाल लाइ कंहिंखे छॾे अचां। केरु आहे जेको असांजे घर माल फसल जी सार संभाल लहे? कंहिंमें दम आहे जो बावल कान ई सावण वारनि सां टक्कर खाए? त पोइ छा ईअं ई पंहिंजी अखियुनि सां वेही पंहिंजी बर्बादी ॾिसंदा रहूं? धनार आहे धनार जेको माल जी संभाल लहे पियो। अदा मां हिकु ॾींहं में ई वापसि मोटी ईंदुसि। वॾो को ज़िदी रोही। अदा मुंहिंजो मिसाल त तव्हांजे साम्हूं आहे, पोइ बि मौलादात खे रोकियो पिया। चवी सच थी। अदा मां वेंदुसि ज़रूर जेकॾहिं दिलि सां इजाज़त ॾींदो। जॾहिं चवी बि थो त मां ज़रूर वेंदुसि, पोइ इजाज़त छो थो वठी? हलियो वञ न। तव्हांजो राज़ हूंदो त मूं लाइ सणाई थींदी। वञ, पर इहो वाइदो कयूं वञ त उते को बि मसइलो खड़ो न कंदे। कुझु बि न कंदुसि दादा, कुझु बि न कंदुसि। तूं बेफ़िक्र रह। हिकु ॿ माण्हू सुझे थो जंहिंखे फसल ऐं माल जी पारत करे मोटी ईंदुसि। मौला दादा तोखां कॾहिं ज़िद में खटियो अथमि जो हाणे खटींदुसि। जीअं तुंहिंजी मर्ज़ी। हलो बि ढोलण वारा जानू जे घर था रहनि, उन्हनि सां गॾु तुंहिंजो पीउ बि क़ैद आहे। परेल मां तुंहिंजी ॻाल्हि मथां कीअं यकीन कयां त तूं वॾेरे सां धोखो पियो करीं या मूंसां? रेस असांखे ॾिनो चाहे जो हुन सां वफ़ादारी कयां। मूं तोखे छा ॾिनो आहे जो तूं मूंसां वफ़ादारी पियो करीं? रेस सां गद्दारी करे मां पंहिंजी दिलि खे सुकून ॾींदुसि। ठीकु आहे परेल, मां तुंहिंजी ज़बान मथां इतबार कयां थो, पर जेकॾहिं गद्दारी थी त तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। मां गद्दारी कयां न त मुंहिंजो सीनो तुंहिंजी बंदूक ऐं मुंहिंजो खून तोखे माफ़ हूंदो। यादि रखजां परेल, जेकॾहिं गद्दारी कई न त पोइ मूं मथां का मयार नाहे। बाल साईं ये घण रनूं तव्हां मुंहिंजे घर रवानियूं करे छॾियूं आहिनि, पर मुंहिंजी रन खे तव्हां छो विहारे वेठा आहियो? मूं चयोमांसि पर नथी अचे। तूं पाण मिली ॾिसेसि, जे चई त भली वठी वञ। बाबल साईं राज़ कुझु कान ईंदी, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो न, तव्हां पाण वठी थो अचांसि। भली वठी वञ जानू, हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾिजां। जे पंहिंजी ज़ाल खे मारे विधी न त हुनजी सज़ा बि तोखे ई लोणी पवंदई। अहिड़ो ॾींहुं न ईंदो बाबल साईं। हाणे घणेई धिका थाबा खाधा अथसि, ख़ुदा कंदो त
हाण समझी वई हूंदी। भज सूबेदार भज, जेतिरो वणई भज, पर मौलादाद जी गोलीअ खां तू तेज नथो भजी सघी, नथो भजी सघी। मौलादाद मूंखे माफ़ कर, मूंखां ग़लती थी वई आहे मौलादाद। ना सूबेदार गलती ना, तो दोखो कयो आहे, दोखो। याद कर सूबेदार, मो दोस्ती जो हथ मिलाइण खां पहिरियां तोखे चयो हो न त दोस्ती करी थो धोखो न कजा। तोखे चयो हो न त जॾहिं बि असांजे सिर जी ज़रूरत पवे न त घुराए सिधी सीने वारी गोली हणी करजा। बाक़ी पुठी पोयां वार कंदड़नि खे असां कॾहिं बि बख़्श नाहे कयो। सूबेदार, दुश्मनी हीअं कबी आहे, हीअं। मां तुंहिंजी पुठीअ पोयां वार नथो कयां। अचे ही सिधी सीने वारी वठ। अच बासा पर तोखे बेवकूफ़ बणाए वियो आहे। चाचा के बंद रखण लाइ रहिस वटि इहा ई जॻह आहे। हू चाहिनि था त असां ॿिन्हीअ खे कंहिं ॼार में फासाइनि। त पोइ छा मौत जे ख़ौफ़ खां बाबा खे छॾे ॾियूं त रहिस जी ज़ुल्म जी टकीअ में पियो पीड़िजे? न सर, मूं ईअं त नाहे चयो। मुंहिंजो अंदाज़ो आहे त जिथे रहिस तोखे क़ैद करे रखियो हो, चाचे खे बि उते ई क़ैद कयो हूंदई। मूंखे पूरी पक आहे त उताक में कॾहिं बि रहिस बाबा खे बंदि करे न रखंदो। पुट, दुश्मननि जे चवण में अची कॾहिं बि अहिड़ी ग़लती न कजो। किथे ईअं न थिए जे तव्हां ॿई वञो अदा खे छॾाइण लाइ ऐं क़ैद थी वञो। चाची, इहो त मां बि सम्झां थो। जेकॾहिं सम्झी हा न त अहिड़ी ॿाराणी ॻाल्हि ई न करी हा। अञा बि पक कर ऐं मां बि कोशिश कयां थो। जीअं ई ख़बर पई त राणी चाचा खे किथे क़ैद करे रखियो अथनि, पोइ शेर खान जी मदद सां हली रहिस मथां हला कयूं, जीअं असांजो हलण रायकान न वञे।
बाक़ी रोज़ रोज़ शेर खान वारनि खे तकलीफ़ कोन ॾींदासीं। ठीकु आहे सुब्र, त पोइ मां पकी जांच वठां थो। ॿाराणी करे वेठे मौलादा, त ॿाराणी करे वेठे। तो हाणे असां लाइ वधीक मसला पैदा करे छॾिया। अदा मूं तव्हांजो पलांद कयो, मूंखे त पूरी पक हुई त तव्हां इहा ख़बर ॿुधी ॾाढा ख़ुशि थींदो, पर न, तव्हां अञा उबतो असां मथां नाराज़ पिया थियो। छा मां उनखे छॾे ॾियां जंहिं धोखे सां तव्हां मथां वार कयो हुजे? इहो सूबेदार असां लाइ सहे जी खल हो, उनखे त कंहिं वक़्तु बि लेटाए सघूं पिया, पर असां लाइ पहिरियों मसलो हुयो बहावल ख़ान। बहावल ख़ान खे हाणे बि मुंहुं ॾींदासीं अदा। हाणे त पुलिस बि असांजी सही सिधी दुश्मन बणिजी चुकी आहे। डीएसपी जो पूरो पूरो ज़ोर हूंदो असांखे ख़तम करण। इन्हीअ करे बहावल ख़ान अञा वधीक मज़बूत थी वेंदो। पहिरियां अञा बि मां बहावल ख़ान खे धमकाए समकाए फैसले लाइ राज़ी करे सघां पियो, पर हाणे न। फैसले जी हाणे ज़रूरत बि न आहे अदा। रुगो तूं मूंखे इजाज़त ॾे त इहो बहावल ख़ान मां त तोखे लेटाए ॾियां। ॻाल्हि त ईअं करे वे ॼण अक जी माखी लाहिणी आहे। बहावल ख़ान अक जी माखी न, डेंपुन जो मानारो आहे, मानारो, जेको असांजी वठ में कॾहिं कोन ईंदो। महाराज तुम्हें मुंहिंजो कमु आहे न, मूंखे तोसां कुझु बि न आहे ॻाल्हाइणो। छो? जहिड़ो तहिड़ो आहियां, पर तुंहिंजो मुड़ुसु आहियां, तूं मूंसां न ॻाल्हाईंदी। बाक़ी बहावल ख़ान जहिड़े ज़ालिम वॾेरे अॻियां ॾंड कढियो थी पई, शर्म नथो अचई? मां तोखे वठण आयो आहियां, हल मूंसां। मां तोसां कॾहिं बि न हलंदसि, न हलंदसि तोसां। छो न हलंदीअ? मुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजो छा वियो? मुंहिंजो सभु कुझु वियो। जे तूं मूंसां न हलंदीअ न, त तुंहिंजो हिते रहण जेको आहे न, हराम करे छॾींदुसि, हराम। तूं मुंहिंजो रहण हराम करी या मूंखे ज़हर ॾेई मारे छॾी, पर मां तोसां कोन हलंदसि। मारियां तोखे वरी बि चवां थो त हल मूंसां, सम्झी वञ, न त जानू जिन अथई, जिन, जंहिंजे पिया पंधो आहे न मारींदो आहे या खारींदो आहे। तोखे हक़ सच चवण वारो केर बि कोन्हे को। तूं ॿियनि जे मथां ज़ुल्म करीं थो ऐं पाण केतिरो थो लोड़ी। ॿियनि मथां मूं न आहे ज़ुल्म कयो। छो? राणी खे ॿधी हिते खणी आयो आहीं, इहो ज़ुल्म न आहे कयो तूं? इहो त मूं वॾेरे जे इशारे ते कयो आहे, या हुन वञा त ॿियो को वञे हा। तूं ॿियनि खे छॾ, तूं पंहिंजो सोच, पंहिंजो। हिन वक़्तु तुंहिंजो हिकु पेर क़बर में आहे, अञा बि ज़ुल्म करण खां कोन थो मुड़ी। या हलण नथी चाही त न हल, बाक़ी नसियूं करण छॾे ॾे। न, मां तोसां न हलंदसि। मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे बहावल ख़ान। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मदद कंदव त मां जल्द खां जल्द वलीदाद खे ख़तमु करे छॾींदुसि। मुंहिंजी पूरी ताक़त तव्हां सां गॾु आहे। जेतिरो जल्दी थी सघेव इन वलीदाद खे मिटाए छॾियो सूबेदार साहब। तव्हां खां वधीक डीएसपी साहब वलीदाद जे मथां ॾमिरियल आहे। वलीदाद कानून में हथ विधो आहे ऐं उनखे सबक सेखारणु तमामु ज़रूरी आहे। वलीदाद जे ठिकाणे जी पक्की ख़बर तव्हांखे मां हथ करे ॾींदुसि। जॾहिं बि उन मथां चढ़ाई कंदव न, तव्हां सां गॾु पंहिंजनि हमराहनि सां मां बलंदुसि। हर हाल में इन वलीदाद खे ख़तमु करणो आहे सूबेदार साहब। अता, इहो ज़ुल्म मुंहिंजे मथां न कयो, न कयो इहो ज़ुल्म मुंहिंजे मथां। मूंसां निकाह खे तूं ज़ुल्म पई सम्झी? तोसां निकाह में मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर रब्बूअ सां जेको निकाह थियल आहे उन जो छा कयां? तूं पंहिंजी ज़िद खे छॾ, सिर्फ़ु एतिरो ॿुधा, छा निकाह मथां निकाह जाइज़ आहे? त पोइ मूंखे को एतिराज़ न आहे। बहावल ख़ान सां निकाह मथां निकाह करी पई, उहो जाइज़ हो। बाक़ी मूंसां निकाह करण वक़्तु तोखे शरीयत यादि थी अचे? उन सां मुंहिंजो राज़पो न हुयो, बहावल ख़ान ज़बरदस्ती पियो करे। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। तूं वञ मां सां, त वञ। मुंहिंजो ऐं अरबिली जो अॼु ई निकाह थींदो, वधीक मां इंतज़ार नथो करे सघां। आऊं तुंहिंजी आहियां मौलादात, भले तूं मूंखे भले साईं जे मथां हथ रखराए, पर इहो गुनाह जो कमु मूंखां कोन थींदो। हूअं वरी तूं कहिड़ा सवाब जा कम कया आहिनि? मञा थी अदा त असां सभिनि सां धोखो ऐं फ़रेब कयो आहे, पर एॾो वॾो गुनाह नाहे कयो जंहिंजे लाइ तव्हां मूंखे मजबूर कयो पिया। तुंहिंजो मतिलबु आहे त
रबू तलाक ॾे या उन जे मरण खां पोइ तूं मौला दादा सां निकाह कंदी हा त पोइ ठीकु आहे। रबू तोखे तलाक ॾींदो अदा इहो कॾहिं बि कोन थींदो। रबू पंहिंजी हयाती में अरबिल खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदो। मौला दादा इहो तूं मूं ते छॾे ॾे। तूं रुगो हिकु हफ़्तो इंतज़ार कर। ॾिस त मां कीअं तो रबू ऐं सावण वारनि खे राज़ी कयां। मारिया बावल खान कंहिंजो बि सॼा न आहे। तूं छा थी सोची त शादी खां पोइ हू तोखे हिंदोरनि में लोॾींदो? जेकॾहिं बावल खान एॾो ई हमदर्द हुजे हा न त पंहिंजी पहिरीं ज़ाल खे घर मां तड़े न कढे हा। मां ईअं त न आहे चयो त मां बावल खान सां निकाह थी कयां ऐं हिन दर ते मूंखे सुख मिलंदा। जेकॾहिं तुंहिंजे दिलि में इहे वीचार न आहिनि त पोइ हिते छो रही पई आहीं? पंहिंजे मुड़ुस जे घर छो नथी वञी? राणी, मूं जानू खे कॾहिं बि पंहिंजो मुड़ुसु तस्लीम नाहे कयो। तुंहिंजे तस्लीम करण या न करण सां निकाह जा बंधन टुटी न पवंदा। ज़बरदस्ती मुंहिंजो ऐं जानू जो निकाह कराए वियो, जंहिंखे मां तस्लीम नथी कयां। कुझु बि हुजे पर निकाह जे महिल तो हा कई न, तॾहिं त तुंहिंजो जानूअ सां निकाह थियो। हाणे पोड़ो हुजे या कोझो आहे त तुंहिंजो मुड़ुसु न। चरी निकाह खां पोइ औरत जो मुड़ुसु उनजे सिर जो ताज हूंदो आहे ऐं जेका औरत पंहिंजे मुड़ुस जी इज़त नथी करे न उनखे औरत सॾाइण जो को बि हक़ नाहे। ज़ाल जो इहो फर्ज़ बणिजे थो, पर छा मुड़ुस जो इहो फर्ज़ नथो बणिजे त हू ज़ाल जी इज़त करे? मारिया, हाणे जानू तुंहिंजी इज़त कंदो, हुनखे पंहिंजी ॻाल्हि जो पछताव बि थियो हूंदो। तूं बसि हाणे पंहिंजे घर हली वञ। हिन घर में रहण सां तुंहिंजी इज़त न आहे चरी। हर माण्हू तोखे ग़लति थो सम्झे। तुंहिंजी इज़त त इन में आहे त तूं पंहिंजे मुड़ुस जे घर हली वञ। अकबर हिन खे हिते रखण मां को फ़ाइदो कोन्हे। पाण खे चवंदा कोन्हे त हाथी जीअरो त लख मरे त 2 लख। जानू तुंहिंजो मक़सदु छा आहे? मक़सदु साफ़ आहे सावण। तूं हाणे जीअरो असांजे कंहिं बि कम जो कोन आहीं। तुंहिंजो लाश असांखे कमु अची वेंदो। अकबर हिन खे मारे हिन लाश ॻोठ जे ॿाहिरां उछले अचो। इहो रईस जो हुकुम अथई। जानू मूंखे मारण मां तव्हांखे छा मिलंदो? तुंहिंजे खून जी एफआर रईस वली दादा वारनि जे मथां कटराईंदो। साण साण तुंहिंजो खून रायगान न वेंदो। मूंखे तव्हां अगवा करे आया। मुंहिंजा छोकिरा एतिरा बेवकूफ़ कोन्हनि जो वली दाद खे मुंहिंजो कातिल सम्झनि। मुंहिंजे खून जो हिसाब तव्हां सभिनी खां वठंदा। तुंहिंजे छोकिरनि खे मुंहुं ॾेई वठंदासूं, पर हींअर वली दाद खे सोड़ो करण लाइ उन मथां अञा बि हिकु ॿ ॿियूं बि एफआईआर दाख़िल कराइणियूं पवंदियूं। अकबर शाम ते हिन जो लाश ॻोठ ॿाहिरां रस्ते ते उछलाए अचिजो। इहो कमु थी वेंदो जानू, तूं बेफ़िक्र रहो। हलण अकबर इनखे सच में मारणो पवंदो छा? कमाल रईस जो न्यापो न ॿुधई छा? इहो त सरासर ज़ुल्म थींदो अकबर। रईस जे हुकुम जी नाफरमानी मौत आहे, मौत। सुभाणे हू ज़िंदा निकिरी वियो त रईस खे मुंहुं केरु ॾींदो? हिनखे अधु मुंहुं करे फिटो करे था अचूं। ज़ख़्मनि जा सूर सही वियो त हिन जी क़िस्मत आहे। तव्हां मूंसां का बि रिआयत न कयो। सिधियूं गोलियूं मुंहिंजे सीने में हणो। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ, पर तव्हांजे रईस खां वधीक तव्हांजो अंजाम बुरो थींदो। ग़रीबनि जे आंखा कॾहिं कोन बची सघंदो। वधी विया थिया पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा हाण